नाज़रीन, गढ़ी हसन में क़ौमी अवामी तहरीक पारां कॉम्प्रेस अॻवाननि मथां कूड़ा केस दाख़िल करण ऐं सिंध में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। निज़ाकत कुंडराणी जी रिपोर्ट। गढ़ी हसन में क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध जे ज़मीननि ते वालार ऐं बहरिया टाउन ऐं मनसूबे कॉम्प्रेस अॻवान मथां कूड़ा केस दाख़िल करण ऐं सिंध में ज़रे ज़मीन में पाणी जी खोट ख़िलाफ़ कामिद हसन कोसो, हाजी अब्दुल कंडरानी ऐं रसूल बख्श कोसे जी अॻवानी में हज़ार खान चौक खां वठी रैली कढी वई ऐं प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवान कारकुन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त बहरिया टाउन असांखे न खपे, उते बि वधि में वधि जेके जंहिं माना उते एहतजाज कयो उन्हनि सां वधि में वधि ज़्यादतियूं थी विया, कूड़ा FIR थी विया, उहे ख़तमु कया वञनि। असां हक़नि जे लाइ निकिरूं था त उते शीलिंग थिए थो, उते लाठीबाज़ी चार्ज थिए थो ऐं उते गोलियूं असां वञनि था। आख़िर छो असां पंहिंजा हक़ूक़ घुरूं था, असांजा जाइज़ हक़ूक़ आहिनि, असांखे उहे पंहिंजा हक़ न वञनि। ऐं असांजो मुतालबो इहो आहे त बहरिया टाउन जेको सिंध ते अॾियो वियो आहे, इहो पंहिंजो इहो असांखे न मंज़ूर आहे, इहो नाजाइज़ अॾियो वियो आहे। बहरिया टाउन जे उस पास जेके गबोल आहिनि, कलमती आहिनि, ख़ासि केली आहिनि, जो किया आहिनि, उनजी ज़मीन ते कब्ज़ा करे ज़बरदस्ती उन्हनि जे मथां बिल्डोज़ घुमाए तशदुद करे ऐं उन्हनि जे मथां गोलियूं हणी उन्हनि खे लॾायो थो वञे। असांजो मक़सदु इहो आहे त असांखे हिकु त बहरिया टाउन नामंज़ूर आहे, उनखे ख़तमु कयो वञे ऐं असांजे क़ौमी कारकुननि अयाज़ लतीफ़ पलेजो साहब, सनान कुरैशी, कादिर मंगसी ऐं ॿिया कारकुननि ते जेके कूड़ा FIR दाख़िल आहे उनखे जल्द ख़तमु कयो वञे। उन्होंने चयो त सिंध जे ज़मीन मथां वालार कंदड़ ऐं बहरिया टाउन मनसूबे खे दफ़न कयो वञे। क़ौमी अवामी अॻवान मथां कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं सिंध में ज़रिए ज़मीन पाणी जो खोड़ ख़तमु कयो वञे ऐं ॿिए सूरत सिंध जे हक़नि लाइ ख़ातिरी क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन सजाद सां गॾु नज़ाकत कंडराणी, आवाज़ TV न्यूज़, गढ़ी हसन।